अस्सलाम वालेकुम दोस्तों। GSN हिकिड़ो सिंधीअ में पहाको आहे, खाइण महिल गॾु सुम्हण महिल मस्जिद में। उन पहाके जो पूरो नमूनो पेश कयो आहे PTI सेनेटर सैफुल्लाह अबड़ो साहब। इंतहा दर्जे जूं मजबूरियूं, इंतहा दर्जे जूं रज़ोरायूं, इंतहा दर्जे जो ज़ुल्म, इंतहा दर्जे जी बदमाशी। PTI जे नंढे खां नंढे कारकुन खां वेंदे असांजो लीडर इमरान ख़ान सहे पियो ऐं बर्दाश्त करे पियो। असांजे लीडर इमरान ख़ान जे पंहिंजी क़ैद, संदसि घरवारी जी क़ैद, संदसि भाणेजनि जा मीडिया पंहिंजो मिलिट्री कोर्टुनि में ट्रायल, संदसि भेनरुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करणु, गिरफ़्तारियूं, गिलण बावजूदि जेकॾहिं असांजो लीडर इमरान ख़ान बीठो आहे हिन अवाम लाइ, हिन मुल्क लाइ, सियासत लाइ, सियासत जे तक़दुस लाइ, उहो न झुकियो आहे, त मां सम्झां थो असांखे बि थोरी हिमत करणी पवंदी। इमरान ख़ान सां गॾु रहंदड़ वज़ीर आज़म दौर जा मज़ा वठंदड़, इक़्तिदारी ॾींहंनि जा मज़ा वठंदड़ दोस्त, साथी, पुराणा साथी असद उमर, डबू फवाद चौधरी ऐं ॿिया केतिरा ई मरकज़ी, इमरान इस्माइल त हूअं बि गद्दार। पहिरें ॾींहं खां उहो वाज़े हुयो त PTI जो माण्हू न आहे, उहे ख़ासि एजेंडा तहत असांजी पार्टी में हुयो। अली ज़ैदी ऐं ॿिया दोस्त छॾे विया जेके न सही सघिया, ॿार न खणी सघिया, पंहिंजी आसाइश वारी ज़िंदगी न सही सघिया, मीहण